सकाफ़त यानी संस्कृति यानी कल्चर, इन में सभु ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, जीअं ॿोली, रहण सहण, खाधो पीतो, पहनावो, इलाही ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। त अॼु पंहिंजे समाज में सिंधी ॿोलीअ खे खणी करे पाण सुजाॻ थिया आहियूं त भई ॿार सिंधी ॻाल्हाइनि, सिंधीअ में ॻाल्हायो। पर संस्कृतीअ में ॿिया बि शयूं आहिनि, ॿियूं बि शयूं आहिनि जेके पाण विसारींदा पिया वञूं। मां अॼु इन वीचार में पंहिंजो फोकस खाधनि पीतनि ते थी आणियां। जीअं खाधा पीता आहिनि, सिंधी खाधा पीता आहिनि, जीअं साई भाॼी आहे, कढ़ी चांवर आहे, या मिठाइयुनि में मेसू, टिकी, सांटा या पलंग टोल, इहे जेके सिंधी मिठाइयूं या सिंधी खाधा आहिनि, दर हक़ीक़त पाण इन्हनि खे बि विसारे छॾियो आहे। इहे पाण घटि ॾे वठि में आणींदा आहियूं। घर में बि पंहिंजे साउथ इंडियन वधीक ठाहियूं था, या पंजाबी डिशेस वधीक था ठाहियूं, या चाइनीज़ वधीक था ठाहियूं। त सिंधी खाधनि खे ॿार पसंदि कोन था कनि। कॾहिं पाण इहो वीचार कोन कयो आहे त ॿार छो नथा पसंदि कनि। मां अव्हांखे हिकु ॻाल्हि जी तरफ़ ध्यानु छिकाइण थी चाहियां त जीअं मां साउथ में ॾिठो आहे त उहे जेके साउथ इंडियन थींदा आहिनि उहे अलॻि अलॻि एक्सपेरिमेंट्स कंदा रहंदा आहिनि पंहिंजी ई डिशिस सां। जीअं हाणे इडली आहे, इडली बि तव्हांखे घणनि नमूननि जी इडली मिली वेंदी। स्टफ्ड इडली, सादी इडली, इडलीअ में बि सूजीअ जी इडली, या चांवरनि ऐं दाल सां मिक्स करे इडली। स्टफ में बि कहिड़ो स्टफ रखिणो आहे, पटाटे जो स्टफ ॾियणो आहे, ॿिए कंहिंजो स्टफ ॾियणो आहे, वग़ैरह वग़ैरह। डोसो ठाहिणो आहे त चिकन डोसा, मसाला डोसा, प्लेन डोसा, रवा डोसा, डोसनि में बि इलाही वैराइटियूं मिली वेंदियूं, नंढो डोसो, वॾो डोसो, वग़ैरह वग़ैरह। पाण कॾहिं सिंधी माण्हू इन ॾांहुं ध्यानु ई कान ॾिनो आहे त असांखे पंहिंजे सिंधी डिशिस में बि कुझु नावाण आणणु घुरिजे। नावाण कीअं आणे था सघूं पाण? उन में ई जीअं साई भाॼी आहे त साई भाॼी अॼु पाण चणे जी दाल सां था ठाहियूं, त ॿिए ॾींहुं कॾहिं मुङनि जी दाल सां ठाहीसीं, कॾहिं कीअं ठाहीसीं, अलॻि अलॻि उन में जीअं एक्सपेरिमेंट्स कयूं, या उन्हनि जी कुझु नुमाव कयूं, प्रदर्शनी कयूं कि भई असांजा ही सिंधी खाधा आहिनि। सांटा आहिनि, सांटनि में बि स्टफ्ड सांटा, सादा सांटा, अलॻि अलॻि सूजीअ जा मिक्स सांटा, अलॻि अलॻि पाण ठाहे था सघूं। रुगो उहो ई पुराणी रेसिपी खणी करे मैदे सां ठहियल सांटा आहिनि, केरु खाए कोन थो। त उहो इन जो कारण इहो ई आहे त असां उन में को एक्सपेरिमेंट न कयो आहे। जेका जीअं रेसिपी आहे उहा उअं ई आहे, ऐं उन जी किथे पाण नुमाव कान था कयूं, प्रदर्शनियूं कान था लॻायूं। प्रदर्शनी अगरि लॻाए करे कॾहिं किथे जलसे में पाण पंहिंजा सिंधी खाधा रखूं त इन सां पंहिंजी सिंधी खाधनि जो बि प्रचार थींदो, ऐं गॾोगॾु पंहिंजे जेका सकाफ़त आहे, संस्कृति आहे, उनखे बि वाधारो मिलंदो, उन जी बि ओसर थींदी। इन जे अलावा पंहिंजूं के ख़ासि सिंधी होटलूं बि कान्हनि त भई उते माण्हू वञी करे सिंधी खाधा खाई सघनि, या होटलूं हुजनि जिते पंहिंजियूं सिंधी रेसिपियूं बि रखनि। जीअं हलो ठीकु आहे, सॼो पूरो टोटल सिंधी होटल न बि हुजे, पर उते कुझु ख़ासि सिंधी रेसिपी बि हुननि खे मेन्यू में रखणु घुरिजनि। जेके सिंधी होटलूं आहिनि, सिंधी जंहिंजा मालिक आहिनि, त उन्हनि खे पंहिंजे होटल में सिंधी खाधा बि मेन्यू में इंक्लूड करणु घुरिजनि। मुंहिंजो इहो वीचार आहे त इन सां जेके सिंधी वञनि था होटल में त उहे पंहिंजे सिंधी खाधा खाईंदा, ॾिसंदा, उन्हनि जो प्रेज़ेंटेशन, उन्हनि होटलनि वारनि कुझु नओं एक्सपेरिमेंट कयो आहे छा, त इन सां बि पंहिंजा सिंधी खाधनि जी बि हिकु ओसर थी सघंदी। इहो मुंहिंजो वीचार आहे। मां सम्झां थी तव्हांखे इहो मुंहिंजो वीचार ज़रूरु पसंदि ईंदो। जय झूलेलाल।